नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जी आमद खां अॻु दुकानदारनि पारां खाधे पीते जी शयुनि जा अघु चोट चाढ़े छॾिया आहिनि। इंतज़ामिया ख़ामोश, तमाशाई बणियल शहरी महांगाई सबबि सख़्त परेशान आहिनि। महांगाई चेल चिॿी करे छॾी आहे। महांगाई जे करे ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ सख़्त परेशान आहियूं। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में शहरी खे इंतज़ामिया पारां रिलीफ न ॾिनो वियो आहे, जंहिं जे करे शहरी सख़्त परेशान आहिनि। गरीब माण्हू महांगाई जे दौर में खाधे पीते जूं शयूं ख़रीद न करे सघंदा आहिनि। इंतज़ामिया खे घुर्जे त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में अवाम खे रिलीफ ॾे ऐं दुकानदारनि खे रेट लिस्टूं जारी करे दुकानदारनि खे पाबंद कयो वञे। इन रेट जे तहत शयूं वेकिरो कयूं वञनि त जीअं शहरनि खे रिलीफ मिली सघे। ॿी सूरत में जेको दुकानदार मुक़रर रेट जे लिस्टनि जे ख़िलाफ़ ईंदो त उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।